सियारो ईंदे ई दादू ज़िले जे चइनी तहलकनि जोही, मेहर, खैरपुर, नाथन शाह ऐं दादूअ में सुई गैस जे शदीद बहरान कर खंयो आहे, जंहिं सबब घरेलू सार्फिन सख्त तकलीफ़ुनि खे मोड़ियण लॻा आहिनि। बदकिस्मती चइजे या वसवारनि जी मुजरमाना गिफ़लत आहे त दादू लॻ तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा मिलिया, जितां सॼी सिंध खे गैस सप्लाई थिए थी, पर इलाइक़े वासियुनि खे गैस नथी मिले। दादूअ में गैस जी बदतरीन लोड शेडिंग सबब लखें शागिर्द तोड़े सरकारी मुलाजिम नेराना निकिरी वञनि था। लाटेट लोड महांगाई में दादूवासी काठूं ऐं छेणा ख़रीद कनि था। दुए में औरतूं अखियुनि खे तकलीफ़ ॾेई रद पचा करण ते मजबूर आहिनि। सिविल हॉस्पिटल हुजे, सुमरा कॉलोनी, बिरोई कॉलोनी, मरकपुर, मच्छी मार्केट, मेमण महला हुजे, गरीबाबाद हुजे, मजदूराबाद हुजे ऐं केतिरा ई इलाइक़ा आहिनि जेके सुई गैस जेके असीं बहरान खे मुंहुं ॾियूं पिया दादू जा शहरी। जोही तालुके में किरोड़नि अरबनि जो गैस निकिरे थो। जेकॾहिं हितां जी हुकूमत सुठे नमूने असांखे उहा गैस ॾिए त इहो लोड शेडिंग जो अज़ाब बि ख़तमु थी वञे दादू शहर। गैस न आहे, असां बिना नाश्ते स्कूल वञूं था, असांखे गैस ॾिनो वञे। अधु बुख अधु ड्रो ते था वञनि ॿचिड़ा, असां पाण ई ॾिसी बीमार बेदो वेठी थी पचायां, सूरनि सां बि नथो तरजे, छा कयूं? कोन्हे को कुझु, बिल भरे भरे मरी विया आहियूं, रोगो मुख़त जा बिल भरियूं था वेठा, साह पियो थो मुंझे ॾिसी थो त असीं काठियूं ॾिसी थी, सो बि काठियूं केॾियूं महांगियूं आहिनि, महांग जो दौर लॻो पियो आहे। असांखे गैस खपे, सुकून खपे, ॿियो छा खपे? असां ॿचिड़ा जेको आहिनि स्कूल बग़ैर नाश्ते ते था वञनि ऐं बग़ैर मानी को महिमान माण्हू अचे थो उनखे बि असां होटल तां मानी वठी खारायूं वेठा था। एॾी लोड शेडिंग आहे जो का बि इन जी इंतिहा न आहे। गैस हींअर आहे कोन, असां गैस लाइ परेशान आहियूं। हींअर बि मां वञा पियो काठियूं वठणु, माण्हू चांहि ॿार बच्चा बुखिया वेठा आहिनि, चांहि हिन सां ई नथी थिए। हाणे सुबुह जो 7 बजे गैस थो वञे, 2 बजे थो अचे। हाणे 2 बजे असां कहिड़ो रंधु पचा कयूं, कहिड़ो ॿारनि खे असां खाधो पीतो ॾियूं? असांजे लाइ मुसीबत आहे, वेल थी वियो आहे, ॾचो थी वियो आहे। हिते त असां पोइ शहर चढ़े बाराड़ी में वियो। तमामु घणी साईं परेशानी आहे। ॿार सुबुह जो स्कूल वीचारा बुख में वञनि था, बिस्कुट खाई, ना मंझंदि जो गैस आहे, सुबुह जो वञे थी 9 बजे अचे थी 1 बजे, कलाक अचे थी, वरी 2 बजे हली थी वञे, वरी अचे थी 6 बजे, वरी अचे थी 2 कलाक, वरी 9 खां पोइ सॼी राति गैस कोन्हे। यकीनन इंतजामिया खे अखियूं खोलण खपनि। सियारे में गैस ज़िंदगीअ जी अहम ज़रूरत आहे।